इते सुभान अल्लाह थोड़ी ॾाढी जमिया ते हिकिड़ो शेर थो ॿुधायां कि तू मिठड़ो मदनी आयो जे दगलायो इते तव्हांजा आया हमरा मूंखे दग सां वठी आया न त कहिड़ी ख़बर त मिलाद काथे थो वञे हितां हिकिड़नि खां पुछोसीं वेठा कि बुह जे खोड़नि ते रहंदो दड़का पिया ॾियनि त शुक्र कयो जो तव्हां मोकिलियो माण्हू जीअं दग ते लाथो आहे पर असली दग ते जन्नत वारे दग ते सिराते मुस्तक़ीम ते लाइण वारो हसन हुसैन जो नानो आमिना जो लाल सुभान अल्लाह कोता जो जेकॾहिं कावड़ लहो मयार नाए राज़ी आयो त हथ मथे खणी सुभान अल्लाह गॾिजी सुभान अल्लाह मिठड़ो मदनी आयो जे दगलायो मोमिन सारा मुर्गी मुर्गी खुशियों खूब मनायो मिठड़ो आका आयो जे दगलायो मिठड़ो मदनी आयो जे दगलायो मोमिन सारा मुर्गी मुर्गी खुशियों खूब मनायो कोट किरी क्या कुफ्र जा सारा हर जाए लगी व्या तौहीद जा नारा कोट किरी प्या कुफ्र जा सारा हर जाए लगी व्या तौहीद जा नारा मौला मोब मिलायो जे दगलायो मौला मोब मिलायो जे दगलायो मोमिन सारा मुर्गी मुर्गी खुशियों मोब मिलायो हथ मथे खणी बढ़ायो मिलाद में वेठा आयो हथनि खे झंडो बणायो मिठड़ो मदनी आयो जे दगलायो मुंहिंजो साईं आयो जे दगलायो मोमिन सारा मुर्गी मुर्गी खुशियों खूब मनायो मोमिन सारा मुर्गी मुर्गी खुशियों खूब मनायो हालत जो गुज़री वियो इल्म जो रोशन सिजो बिरी पियो दिलियन खे जरकायो जे दगलायो दिलियन खे जरकायो जे दगलायो मोमिन सारा मुर्गी मुर्गी खुशियों खूब मनायो उन दोस्त मुसलमान बा उन महबूब करीम जे आमद जे करे अल्लाह ताला दुनिया ते रंगड़ा लाए छॾिया जेके ज़ालिम हा रहम दिल बणजी विया जाहिल हा आलिम बणजी विया पत्थर दिल हा मेण दिल बणजी विया जेके का शइ कोन ॼाणंदा हा मुअल्लिम बणजी विया मुबल्लिग बणजी विया इंसानियत जा रहबर ऐं रहनुमा बणजी विया दरे मुस्तफा जी कहिड़ी ॻाल्हि कई हिन दर ते अबू बकर आयो सिद्दीक़ अकबर बणजी वियो उमर आयो फारूक आज़म बणजी वियो उस्मान तो अचे हयादार ज़ुन्नूरैन बणजी वियो अली शेर जली आयो हैदर करार बणजी वियो केड़े सहाबी जा नाला खणी केड़े जा खणा इहे सहाबी त असांजे अखियुनि जा नूर मिठे मोहम्मद जा चार यार दिली मिठे मोहम्मद जा चार यार दिली अबू उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा हिन दर ते जेको अची वेंदो अॾिजी वेंदो अॼु बि ॾिसो महबूब सुबानी अब्दुल कादिर जीलानी तो सुभान अल्लाह दर ते आयो पीरन जो पीर बणजी वियो
ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी गरीब नवाज बणजी वियो। हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई शायर त ॿिया बि खोड़ पर जॾहिं तौहीद रिसालत सहाबा जी अज़मत अहल बैत जी अज़मत ॻाई दीन ॻाई उहो मुंहिंजा शाइरनि जो बि सरताज बणजी वियो। सचल दरे मुस्तफा ते आयो सूफिन जो सरदार बणजी वियो। हजरत सैयद मोहम्मद राशिद रोज़े दणी आयो इमामुल आरिफीन बणजी वियो। खुदा जो कसम सैयद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी आयो ते यारी वारन जो सरदार बणजी वियो। अमीरुल मुजाहिदीन अल्लामा खादिम हुसैन रज़वी आयो तो अमीरुल मुजाहिदीन मुजाहिदन जो भी सालार बणजी वियो। सभई लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह भई हथ मथे लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। मुंहिंजा दोस्त वीर इहे हुकूमतूं चवंदियूं हूंदियूं इहे सम्झंदा हूंदा त असां मुज़ाहिरे ते तशद्दुद करे इहो नारो बंदि कराईंदासूं। इहो नारो बंदि कोन थींदो, इहो नारो अञा बि वधंदो वधंदो वेंदो। अॼु ॾिसो कोटलालूअ में मीडिया पई हले इंटरनेट जो दौर आहे तव्हां मुरीद के में ज़ुल्म कयो आहे पर कोटलालूअ जा आशिक अॼु बि लब्बैक या रसूल अल्लाह जा नारा लॻाया। तूं केतिरा आवाज़ दबाईंदे तूं केतिरा मुंहिंजा दोस्त वीर आशिक चुप कराईंदे। हिते बिलाल जो रूह आहे, हिते अवेस करनी जा आशिक वेठा आहिनि, हिते सुहेब रूमी जा दीवाना वेठा आहिनि, हिते मुंहिंजा दोस्त वीर सलमान फारसी जा दीवाना वेठा आहिनि। असां अहले सुन्नत जमात खे सहाबा जी मोहब्बत जी खुशबू ईंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो ओती तो खमसन लम युतहुन्न अहदुन क़बली। पंज शयूं मोहम्मद खे एड़ियूं ॾिनियूं वयूं जेके अॻु में कंहिंखे नसीब ई कोन थियूं, कंहिंखे मिलियूं ई कोन हुयूं। घणियूं शयूं? इहो जेकॾहिं तव्हांजो इजलास करणो हुयव त पोइ मूंखे तकलीफ़ छो ॾिनव? ॻाल्हाइण बंदि कयो। हिन दोस्तनि खे गुज़ारिश ॻाल्हाइण बंदि कयो, हेॾे तवजो कयो। सभु तव्हां ॾे था ॾिसनि पिया, मोॾे ॿ टे था ॾिसनि पिया। जंहिंजी तवजो आहे हथ मथे खणी सुभाणे। पंज शयूं नबी पाक फरमाए थो अहिड़ियूं मूंखे मिलियूं ॿियो कंहिंखे कोन मिलियूं। सुभान अल्लाह। जेके पंजतन पाक सां प्यार था कयो उहे त सुभान अल्लाह। अदद ई अहिड़ो आहे न पंज। जंहिंजो पंजतन पाक तेरे कलमे दे एतबार पंज शयूं अहिड़ियूं मिलियूं ॿियो कंहिंखे न मिलियूं। महबूब कहिड़ियूं आहिनि? मुंहिंजो मुस्तफा फरमाए थो पहिरीं शइ जुइलत लियल अर्दु मस्जिदन व तहूरा। मुंहिंजे लाइ पूरी ज़मीन खे सजदे जी जॻह ऐं पाक बणायो वियो आहे। अॻियूं उम्मतूं रुॻी मस्जिद में नमाज़ पढ़ंदियूं बस, ॿाहिरि उन्हनि जी नमाज़ कोन हुई। पर सोनो महबूब फरमाए थो मुंहिंजी उम्मत ते रब महिरबानी जुदा कई। मुंहिंजी उम्मत खे जाते बि नमाज़ जो टाइम थी वञे नमाज़ पढ़णु मुंहिंजे उम्मत जो कमु आहे। क़बूल करणो न ॾेहनि जे दातार जो कमु आहे। तव्हांजी ॻोठ जी मस्जिद ॾाढी सुहिणी आहे। अल्लाह कंदो त हिन में टाइल्स बि लॻंदी। इरादो आहे या न आहे? आहे त ॾाढे इंशाअल्लाह चओ न करे टाइल्स लॻंदी न ईअं लॻंदो जो त सोने ते सुहागो आहे, खीर में खंडु आहे। कंकंदी इंशाअल्लाह ताला। अल्लाह जे घर खे सुहिणो कंदो, ख़ुदा तव्हांजे घर खे सुहिणो। अल्लाह जे घर खे आबाद कंदो, ख़ुदा तव्हांजा वेड़ा आबाद करे छॾींदो। ख़ुदा ई कानून आहे। पर नमाज़ हिते पढ़ंदा हो पढ़ंदो त थी वेंदी। अल्लाह जो घर आहे सुभान अल्लाह जमात सां। अकेली नमाज़ पढ़णु हिकिड़ो सवाब, जेको जमात सां नमाज़ पढ़ंदो हुनखे 27 भेरा वधीक सवाब। पर जेकर को बनीअ ते हुजे, अरशद ते
ये तो दुकान जो होता हमारे तो तुम्हारे पर तवा में कोई जमींदार भी होंदो को हारी भी होंदो बनी दे होजे ना आए मस्जिद का परेशान आज़ान अची वई नमाज कीअं पढ़े हेड़ो पाणीअ ते बीठो आ कोडर खुले ते आ जेकॾहिं नमाज ते वञे थो त हेॾे टाइम थी थो वञे मस्जिद परे आ पहुची जमात सां कोन सघंदो हाणे इते ई अड में वुज़ू करे कपिड़ो विछाए अल्लाह अकबर चई करे नमाज पढ़े अल्लाह ताला उहा नमाज कबूल करे छॾींदो पर जेकॾहिं कपिड़ो न हुजे तभी मिट्टी साफ़ ऐं पाक खुश्क पाक आ ज़ाहिरी साम्हूं पलीती न हुजे त उन खुश्क मिट्टीअ ते अल्लाह कबूल करण वारो आ अॻिन उम्मतुनि में ईअं कोन हो ईअं हुयो मस्जिद में नमाज़ पढ़ंदा त कबूल थींदी ॿार उन्हनि जी कबूल कोन थींदी पोइ उन्ही जे करे उन्हनि जे कुलनि ते ॿार हूंदा बनीअ ते वञनि या सफ़र में वञनि कुलनि ते काट जूं मस्जिदूं खणी हलंदा या वरी मस्जिद जी मिट्टी भरी ॿधी करे हलंदा जिते नमाज जो टाइम थिए उहा मिट्टी छटे विच ते नमाज पढ़ंदा या उहा काठ जी मस्जिद फटा खोले नमाज पढ़ंदा त कबूल थींदी न त न पर अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा सोना नबी तुंहिंजी उम्मत तो ये तकलीफ़ूं बार खणी तो छॾियां जो तुंहिंजा कदम लॻाहण मां पूरी ज़मीन खे पाक ऐं मस्जिद सजदे जी जॻह तो बणाए छॾियां फ़अय्युमा रजुलुम मिन उम्मती अदरकतुहु सलातु फलयुसल्ली तुंहिंजे उम्मतीअ खे जाते भी नमाज़ जो टाइम थी वञे अल्लाह अकबर चई करे पढ़े त मां रब कबूल करण वारो आहियां मां तव्हां को बार बार पुछां थो इहो अल्लाह जो एहसान आहे या न आहे नबी पाक जे सदके इहा महिरबानी थी इहो एहसान आहे या न आहे कहिड़ो वॾो एहसान आहे ऐं ॿी अल्लाह ताला फरमाए नुसरतु बिर्रुबे मदीने वारे फरमाए नुसरतु बिर्रुबे मसीरत शहर मूंखे महीने जे पंध ताईं रोब ॾिनो वियो आहे मूंखे अल्लाह पाक दागो ॾिनो आहे हेबत ॾिनी आहे मुंहिंजो दुश्मन महीने जे पंध ते हुजे मूंखां ड्रिजंदो पियो हेबत हुनजे दिलि में हूंदी ॾकंदो पियो तुंहिंजा मुंहिंजा मुखालिफ़ साम्हूं कोन ड्रिजंदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो पर सोनो महबूब फरमाए थो मुंहिंजो दुश्मन महीने जे पंध ते हुजे उते भी ड्रिजंदो आहे ॾकंदो आहे ख़ुदा मूंखे दागो अता करे छॾ बस टी शइ उहिल्लत लियल मगानिम वलम तहिल्ल लिअहदिन क़ब्ली मुंहिंजे लाइ गनीमत जो माल हलाल थियो आहे समझो था गनीमत जो माल गनीमत इहो न आहे जंहिंखे सिधो गवर्नमेंट पई खाए ऐं समझी त माल गनीमत पई खाए पर इहो माल गनीमत न आहे इहो माल अवाम आहे इहो अवाम जो पैसो आहे जेको इहे पीउ जी मिल्कियत समझी था खाइनि पिया नाराज़ त कोन थींदो न सफ़ा वठिजी ड्रिजो न रुॻी खिलो बसि ॿियो कुझु न कयो बाक़ी जॾहिं न वोट अचनि त पोइ भाउ भाउ सां भली विढ़ंदो वञे सोट सोट जे गिचीअ में पवे हली विढ़ो वोटूं ई साॻे खे ॾींदो असां सुधरूं हा त सॼी दुनिया सुधरी वञे हा असांजो सुधरणु मुश्किल थो लॻे अञा 4-5 नस्ल मोचड़ा खाईंदा कुटुंबा को इनकलाब अचे को मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को जवान अचे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो दुरूद सलाम वारा पेयारो मददगार पिया कुटजनि रोडनि ते असां घरनि में वेंदासूं त सम्झो इनकलाब अञा घणो परे आहे दिल्ली हुनूज़ दूर अस्त अञा दिल्ली दूर आहे इनकलाब अञा परे आहे पर जेकर इन्हनि आशिकनि ते इन्हनि मेरी नज़र कई ही लखी सुन्नी रोडनि ते हुजनि हा त इहे ॻोल्हिया कोन लभनि हा श्रीलंका वारनि गैरत कई पोइ भॼी जान उन्हनि बचाई बंगालिन जी तव्हां हालत ॾिठी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि भॼी जान बचाई नेपाल वारनि खे बि गैरत आई
असां वारनि खे अलाह तौफ़ीक़ ॾींदो, हिदायत ॾींदो त मन को अहिड़ो ॾींहुं अचे जो करप्ट हुकुमरान खे बदउनवारनि खे सबक़ सेखारनि। मुंहिंजो मुर्शिद चई वियो आहे हज़रत पीर साईं छट धणी त पाकिस्तान जी असेंबली में हिकिड़े ॾींहुं सलात व सलाम पढ़ण वारा आशिक़ रसूल हुया। दुआ कयो ॾींहुं अचे, वक़्त जे कामिल वली चयो आहे इहा ॻाल्हि पूरी कोन थींदी, यकीनन सची थींदी, पर उहो ज़मानो ईंदो। मुंहिंजे मुर्शिद कामिल पीर साईं शाह मर्दा शाह सानी फरमायो उहो ॾींहुं ईंदो जॾहिं पाकिस्तान जे असेंबलियुनि ते सलातो सलाम वारा आशिक़ रसूल वेंदा ऐं जॾहिं उहे वेठा न पोइ इंशाअल्लाह ताला सभिनी खे हक़ पंहिंजे दर ते मिलंदा, मज़लूमनि ते हक़ मिलंदा। जिते भी आलिम इक़्तिदार ते वेहंदा आहिनि उते नबी पाक जे दीन जो निज़ाम अची वेंदो आहे। जो सुभान अल्लाह सलात पढ़ायो त ॻाल्हि पूरी कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सभई तो वसल्लम अलैका माले गनीमत उन माल खे चइबो आहे जेको जंग मां जिहाद मां काफ़िर छॾे भॼी वञे, हिन खे चइबो आहे माले गनीमत। सुभान अल्लाह कोन था चओ? अॼुकल्ह उहो जिहाद आहे ई कोन। हा साईं, अॼुकल्ह रुगी अटकल सटकल, पर यकीन कयो असां पाकिस्तानी उन जिहाद ते अचूं, गैरत ते अचूं, फौज वतन अज़ीज़ पाकिस्तान जे फौज सां टक्कर नथी खाई। ॻाल्हि सची आहे त सुभान अल्लाह चवण त मयार आहे। हीअं साईं तव्हां ॾिठो हे भाड़ियो मूदी मस्ती पियो करे ॿ टे महीना अॻु में चओ असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं, अची मोकिली साईं हे रेडार भई फलाणा जहाज पिया अचनि। हा साईं कंहिं महिल छा पियो अचे, कंहिं महिल छा पियो ड्रोन कैमरा पियो अचनि, जहाज पिया अचनि, कंहिं महिल छा। असां वारा वरी रांदीगर सम्झी डोरनि ते पाण टीह ॼणा वेठा कणकूर में कोकर में भॼंदा हुआ। हिते बि मज़ाक मछली ऐं हेॾो पाकिस्तानी फौज उथी आहे। हिकिड़े ॾींहं में हिंदुअ खे ॿुधाई त मुहम्मद अरबी जा ग़ुलाम छा थींदा। सुभान अल्लाह, अञा उहा कोन थी। हिकिड़े ॾींहं में मुंहिंजा दोस्त वीर मुस्लमान भाउ, अॼु बि अफगानिस्तान जी अॼोकी रिपोर्ट आहे इहे नसवारी बि मस्तियूं था कनि। अॼु पाकिस्तान जी फौज छह चौकियूं पंहिंजी तहवील में वठी उते पाकिस्तानी झंडो फड़कायो आहे। इहा ईमानी गैरत आहे। इहा गैरत हुजे त असांजे मुल्क ॾे को बि मेरी रख नथो करे सघे। गनीमत जो माल उनखे चइबो आहे जेको छॾे काफ़िर भॼी वञे, उहो अॻियुनि उम्मतुनि जे लाइ हलाल कोन हो, पर अल्लाह ते हबीब फरमायो ख़ुदा मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजी उम्मत जे लाइ हलाल करे छॾियो आहे। टे शयूं थियूं। चौथी शइ नबी पाक फरमायो ओती तो शफ़ाअत, मो मोहम्मद खे शफ़ाअत जो इज़्न ॾिनो वियो आहे। शफ़ाअत सम्झो था छा आहे? गुनहगारनि खे सुपारिश करे छॾाए दोज़ख मां कढाए जन्नत ॾे मोकिलण खे शफ़ाअत चइबो आहे। गुलाम नबी मुयसर थो चवे त मुंहिंजो मुस्तफ़ा पाको पधरो लखनि में जीअं गुल गुलनि में चप चोरियो नागुफ़ा न थियो। नबी पाक जो तारीफ़ ऐं सिफ़त सां गॾिजी बयान कयो मुंहिंजो मुस्तफ़ा मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में जीअं गुल गुलाबी मुंहिंजा मोला जेको पढ़ाए उनखे मदीने जो दीदार कराए गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सोहिणो गुलनि में हशर में हूंदा सवेरा करारा उन्हनि में मोहम्मद परे
का सुनाना हुंदुस छोटकारे जो झंडो वतन में हुंदुस छोटकारे जो झंडो वतन में जिए गुल गुलाबी आसुनो गुलन में जिए गुल गुलाबी आसुनो गुलन में जहाँ मके जे